बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पंहिंजो टॉपिक आहे टेंशन इन्वेस्टिंग। टेंशन इन्वेस्टिंग पहले कर चुका हूं पाण, पर मां केस पहले कयोसीं। अॼु केस आहे ॿियो टेंशन इन्वेस्टिंग। टेंशन इन्वेस्टिंग असां छा करणो आहे, असांखे केस 2 हल करणो। ठीक है, केस 2 असां केस 1 कयोसीं। केस 1 खां पहले टेंशन जो सर ता पढ़ियोसीं। छा पढ़ियोसीं? टेंशन छा आहे? ज़ोर आहे। टेंशन छा आहे? ज़ोर आहे। छिक आहे। छिक कॾहिं पैदा थींदी आहे? असां का बि छिक जेका आहे रस्सीअ में पैदा थींदी आहे त उनखे असां टेंशन चवंदा आहियूं। टेंशन इज अ फोर्स, ज़ोर जेको आहे टेंशन। ठीक आहे, असां उन खां बाद में असां केस 1 पढ़ी चुकासीं। हाणे आहे केस 2। केस 2 में छा आहे? पहिरियां ॿ जिस्म खया हुआसीं। उहा जिस्म छा कयोसीं? उन जिस्म खे असां ॿिन्ही खे वर्टिकली लटकायोसीं। ठीक आहे, ॿिन्ही खे हिन नमूने सां उभो लटकायोसीं। उन खां बाद में उनजी तेज़ी मालूम कईसीं ऐं उनजो रस्सीअ में जेका छिक पैदा थी थिए उन पैदा कयोसीं। हाणे छा थो थिए? हाणे असांखे केस 2 में इएं करणो आहे त हिकिड़ो असांखे हॉरिज़ॉन्टल रखणो आहे, हिकिड़ो असांखे वर्टिकल रखणो आहे पुलीअ जो। उन खां बाद में असां छा था नतीजा मिलनि उहो ॾिसंदासीं। यानी उन में जेकॾहिं हिकिड़ो हॉरिज़ॉन्टल आहे ऐं हिकिड़ो वर्टिकल आहे त उन में ॾिसंदासीं त तेज़ी छा आहे, या हिन में तेज़ी घणी थी पैदा थिए ऐं हिन में छिक घणी थी पैदा थिए। उन जो फॉर्मूला वीचार कंदासीं जंहिंजे ज़रिए असां ख़बर पवंदी हिन जिस्म जी तेज़ी ऐं छिक। ठीक आहे, त हाणे सपोज़ कयो त असां इहे जिस्म असांजा पुलीअ ते रखूं। ठीक है, हिन पुलीअ ते रखूं था। हिन पुलीअ ते छा थींदो? जीअं मां चवां थो तीअं ई हीउ जिस्म जेको आहे हेठों गलो आहे ऐं मथां हथो आहे त थींदो छा? थींदो ईअं त हू हुनखे धिकींदो। हुनखे धिके नथो या त असां में अचे जीअं असांखे ठीकु आहे छिक आहे जेको हुनखे छिके, पर असां केस कीअं ठाहींदासीं? असां केस कीअं ठाहींदासीं? ईअं लिखंदासीं when body A is vertical and body B in horizontal position. जब एक जिस्म है उनमें ही ऐसा वर्टिकल पोजीशन में बी आए हॉरिजॉन्टल पोजीशन में तो छा थी छे असा छाके वाला करो वुडन ब्लॉक है। वुडन ब्लॉक में छाके जी पुली अटैच की थी। असा हिन में सा पुली के रखियो है। ठीक है, वो पुली हिन सां अटैच की है। ठीक है, असा में का बाद में छा कयो थी? असा ब जिस्म खया, हिकिड़ो जिस्म भीतर रखियो यानी हिन ब्लॉक करे जेको दिया है। ठीक है, ही असां बॉडी की सी बी छा की सी बॉडी रखी सी उनखां लटकाया। उनमें छा कयो सी? उनमें रस्सी जेको आहे असां कनेक्ट कया। उनमें रस्सी सां कनेक्ट कया। ठीक है, रस्सी थे छा जेकॾहिं हिन खे असां M1 ऐं हिन खे असां M2 सही है। हिन में जे असां केस मतलब पढ़ी आया आहियूं टेंशन और टेंशन ज़ाहिर रस्सीअ में जेका छिक पैदा थींदी उनखे छा चवंदासीं? असां टेंशन। जेका रस्सीअ में छिक पैदा थींदी उनखे छा चवंदासीं? असां टेंशन चवंदासीं। हाणे ॾिठो वञे त जॾहिं जिस्म हिकिड़ो आहे ॿियो वरी छा थो करे छिके थो आहिस्ता आहिस्ता हू हेठि थो वञे। हेठि वञे त मतिलबु हिन जो वजन जेको आहे यानी कि जेको वो है W या W या वेट इक्वल टू M1 जी। ठीक है, तो टेंशन हिन में फोर्स घणो तो पैदा थिए। ठीक है, तो फोर्स करण लाइ असां छा कंदासीं? असां पहले बॉडी A जेका आहे उनखे कैलकुलेट कंदासीं त उनजी हालत छा आहे, उन फोर्स केतिरो तो पैदा थिए, छा थो थिए। यानी फॉर बॉडी A लिखंदासीं फॉर बॉडी A। बॉडी A लाइक छा है? बॉडी A में यहाँ फोर्स इज इक्वल
पर वेट वधीका टेंशन त असां अप्लाई करा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन होता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन में छा हो a n असां छा करना f1 m1 is equal to वेट छा बराबर m1 g वेट वधीका टेंशन घटा तो असां ग्रेटर जेका है वो छा करते शुरू करासी यानी m1 g माइनस v असां वटि ऐं असां वटि ही बॉडी a में जेको फोर्स पैदा थिए थो वो तैयार थियो फिलहाल असां हिन इक्वेशन में नाम लिखी रही इक्वेशन ठीक है हर बॉडी a में त थियो हर बॉडी b में छा बॉडी b थोड़ी दुखी ना है पर तान लेवल मुताबिक मेट्रिक थी सके तमाम समझ न अचे पर ई ना है आसान तमाम चला तो सर जे करे मां इधर केस वन में करे मां तो बड़ी के कैलकुलेट के थी अदा हिन जो वेट आहे हिन में वेट आहे हिन में टेंशन आहे हिन में टेंशन आहे ठीक है पर हर छा थे ही जो है हॉरिजॉन्टल पोजीशन में जेको जिस्म आहे उन में कहीं हालत वधीका हिन में बल्कि खुटल की खुटल इया त सो त ही जिस्म जेको आहे कथे पियला ठीक है कथे पियला हिन जगह ही जगह जिस्म आहे तवा के की फर्क पए हिन में वजन आहे खबर पवंदी वजन कान पवंदी खबर छो जो जमीन जगह छिकी न्याय के जिस्म के वो जिस्म मथा खां हेठ वींदो हिन में बिल्कुल मास आहे पर थे छातो हिन जी डायरेक्शन आहे वेट की तरफ ता बड़ी हूंदो रिएक्शन नॉर्मल रिएक्शन जे पाने बराबर करे 0 कर थसे यानी वेट ऐं रिएक्शन नॉर्मल रिएक्शन छा था 0 पे था यानी वेट ऐं नॉर्मल रिएक्शन खत्म थिया बाकी असां वटि ग्रेविटी पे वन फोर्स बचो वो करवा टेंशन सही है असां छा कंदासीं असां ये लिखंदासीं और बॉडी भी और बॉडी में छा है संगे अना फोर्स 2 इज इक्वल टू इते वेट आहे असां वेट ना है जो जिसम इन जगह लिखो त का खबर काने में घणी छिका घणो वजन आहे जैसे वो जमीन में मथा से नथो वणे जैसे वो ग्रेविटी असर नथी करे ठीक है इन में छा करना वेट 0 में दाल सिर्फ एकरे किस्म जो सा फोर्स ना वो कड़ो फोर्स आ जे बात छिक रस्सी में छिक यानी F2 इज इक्वल टू द T इते वेट ना है त F2 सफा के हम असां जी न्यूटन से लॉ मोशन का F इज इक्वल टू m के F r तो इते शामिल है m2a इज इक्वल टू द T ठीक है ई छा कियो बॉडी b जे जेको है असां वटि मुक्त थी जियो यानी m2a इज इक्वल टू T हां जब बिनी जिसमें की कैलकुलेशन है वेट एंड फोर्स का पैदा था कि ये पैदा था कहना पैदा था और मैं कुछ शिफ्ट पैदा नहीं ऐसा ठीक है जब वो किसी ने असा की खबर होण होजे तो जगह में जिसम इकडे जिसम ने जिसम ने पड़ना छिके तो उनमें उन छिक दौरान का हेठा का मथे मथा का हेठ बने या काटे बने ठीक है उस तरह है पर यहां लाजमी है तो उनमें तेजी घणी थी पैदा थे या वो रस्सी जी का उनसे कनेक्टेड है उन रस्सी में छिक्का घणी थी पैदा थे असा ये भाई मालूम करियो ठीक है तो पहले असा छाड़ना थी पहले असा की एक्सेलरेशन मालूम करिया तो छाड़ना थी नाउ फॉर एक्सेलरेशन नाउ फॉर एक्सेलरेशन मालूम करला छा के मिलो एड इक्वेशन एंड a and इक्वेशन b इक्वेशन a ये बार में जोड़ के तीनों छा a आए m1a प्लस m2a इज इक्वल टू द m1g माइनस t प्लस t माइनस t प्लस t खत्म लियो बाकी सब समझो m1a प्लस m2a इज इक्वल टू द m1 ठीक है असा मालूम है एक्सेलरेशन का दादा हम काम करो भाषा जो एक्सेलरेशन नाम के लिए बाकी बचो m1 प्लस
प्लस m2 ठीक है ये तमाम की x इक्वेशन उनका बाद में टेंशन ना सकतो इन इक्वेशन में नाचो इक्वेशन c तमाम टेंशन हासिल करने ला इक्वेशन c यानी एक्सीलरेशन जो वैल्यू तो आगे मिलो मूल्य मिलो वो तमाम किथे पुट करदा वो तमाम इक्वेशन नंबर b में पुट करदा तो की समझो नाउ put the value of equation c ठीक है in equation b equation c जो वैल्यू equation b में पुट करदा equation c which are a is equal to the m1g upon m1 plus m2 तो इते क्या बताना चाहे m2a is equal to the t तो a जो वैल्यू का मिलला तो तमाशा करना a जगह दे जो वैल्यू पुट करदा छाती दो इता है t is equal to the m2 आहे तमाशा करो तो m2 रखो ठीक है इतने बाकी उनका बाद में आए a छाती बराबर है m1g अपॉन m1 प्लस m2 ठीक है यहां इन रिजल्ट को t is equal to the m1 m2 g upon m1 plus m2 ठीक है ये તમારો कैसे हो जब मैं ऐसा कैसे दर्शन मिली भाई आई टेंशन ठीक है